मंडल आहिनि, वॾाई जा प्रेमी प्यारा सारी साथ संगत जे आस्थान ते नाम जो प्रचार ते, नाम वास्ता लूसर ते, नाम वास्ता सेवा ते खुशी आहे बरसापुर नगरी जो दर्शन ॾेखारियो आहे। असांखे बरसापुर जो दर्शन कराओ, चंद्र जो दर्शन कराओ, तो खुशी ॾिसो सभिनी खे ताई आवाज़ कयूं। लाल परी चले थी भाई तो आज बच्चापुर जा प्रेम में प्रेम में चंद्रवारे तारू तो ये बच्चापुर आज ये लगा थे वृंदावन में गोपू कृष्ण का राम तो सेवन तो मतो कृष्ण महाराज वासी तो प्रेम वर्षा पैसे है तो वो लगा थे तो सदाई प्रेम संतन के पासे, सेवा के पासे, नाम के पासे प्रेम वधंदो रहे। जीवन एक अमूल्य शय आहे, उहा जेका जीवन दोहरियो तमामु आहे। उन जीवन में असांखे कुझु करिणो आहे। संत साईं जीअं ते भवजन तारणहार सब देवता जाने नानक नाम प्यार। संतन जा वचन ॿुधी करे वेद साधाए तो संसार में सुखी रहे तो पच में दुख सां छुटी पड़े तो सत्संग असांखे सेखारे तो संत जो संग खुशी विचूं ॻाल्हियूं था उनमें हिकु ॻाल्हि खणी वञो त तव्हांजो जीवन सफल थी वेंदो। पहिरीं ॻाल्हि आहे मिठो ॻाल्हाइणु। जेकर सुख चाहे थो त तूं पाण में मिठी ॻाल्हि यादि कयो छो त रजब कंदा कटे दम कटे तो बच्चे दवा विचार इस बात के कोल का कटे तो वधीक आहे अरे फलाणो मूंखे चंडो चयो फलाणो दैत मूंखे चयो चवनि था करे संतनि जे संग में पहिरीं पहिरीं आगाज़ ॻोल्हे त ॾिठो ॻाल्हायो दिलि ते दाब थो रख। 5 कर्म इंद्रियूं आहिनि, 5 ज्ञान इंद्रियूं आहिनि। अॼु असां घर घर में ईसा तरक़ी आहे। हर कंहिंखे 2 पासा थी आहिनि ईसा ते उहे गुरू मनाऊं संतनि जा ऐं उन्हनि जी भॼन कीर्तन जा त घर जो माहौल जे आंग में अची वञे। पर जे उहो तूं लघु पैसे ऐं उगता फल हलायूं था त ॿारनि ते
जौननि खे जेको असर पए थो तव्हां पाण ॾिसी विया आहियो। तंहिं ते चवनि था पंहिंजे घर खे ठाहिणो आहे। इंद्रनि खे राति रखण जी माना इहा न आहे त घर छॾे जंगल वञी अजारियूं या केरु कपिड़ा पाए ॿार बच्चा छॾे वञूं। न, संसार में पैदा थियो, संसार में रहणो आहे। संत महात्मा संसार में ही रहनि था पिया। उन्हनि खे जीवन जी युक्ति अची वई आहे, जंहिंजे करे हू सदाई पाण त ख़ुशि रहनि था पर ॿियनि खे ख़ुशियूं बख़्शींदा आहिनि। जेके असां सुतल ॾिनो आहिनि तिनकी इजाज़त, सुतल मन जेको आहे न, जंहिं सुतल जागी पऊं त सुतल मन जागी पऊं। इहे कन आहिनि पढ़ाई पचाए आहिनि, सुतल आहिनि। जागरण थी आहे त हू कन पढ़ाई पचर को हटाए करे सतगुरू जा वचन ॿुधूं, सत्संग ॿुधूं, कीर्तन ॿुधूं। असूं जेके कुदरती देर आहिनि उनखे हटाए करे सतगुरू जे ध्यान में संत जे दर्शन में लॻायूं। उहे असूं भागशाली पुरुष आहिनि जेके अंदरि सतगुरू जो ध्यानु, भॻवान जी मूर्ति जो ध्यानु जो दर्शन कनि। इन ज्ञान इंद्रिय में हिकिड़ी भॻवान जी कायल मुख इंद्रिय आहे। चवनि था भॻवान खे तूं राति तो रख, भॻवान जो कमु कहिड़ो आहे ख़बर अथव? ॻाल्हाइण ऐं चख, भॻवान जा ॿ कम आहिनि। ज़बान सां गंदो खाधो न खाऊं, ज़बान सां गंदो न ॿोलियूं। तो संसार में रही करे पंहिंजे घर खे ठाहियूं, पाण खे ठाहियूं। जेकॾहिं पाण खे ठाहियोसीं त हू पारो ठही वेंदो, पारो ठहियो त शइ ठही वेंदो। अहिड़ी तरह सभ खे सुख ॾियण जी कोशिशि कयूं। तो घर घर में काम क्रोध वधियल आहे। वरी जनता काम क्रोध में बीमारी पैदा कंदी। नाम में हर्षू में ज़हर हूंदो आहे त हुनखे कुझु न कंदो आहे, पर क्रोध जे वटि हुजे सही रमूनी हूंदा आहे। चवनि था असां छो दुखी थी रहिया आहियूं, छाकाणि त असांखे संयम कोन्हे, वीचार कोन्हे। संत असांजे वीचार जो रूप बचाए करे असां जीवन जो सचो सुख माननि था पिया। हिकिड़ो पुराणो पुरुष घर में क्रोध कंदो ॾाढो। असां रहण पवंदा आहियूं, डॉक्टर उतरदासीं हुन में ॾेखारे थो त माता सत्संग में ईंदी हुई, पर हुन समुझ जे करे नूंहर घर वारी सभु कत थी पिया। छाकाणि त नंढे हूंदे थींदी आहे टंगुनि में ताक़त, जवान खे थींदी आहे शादी में ताक़त, पर ॿुढे जी थींदी आहे ज़ुबान में ताक़त। भागनि वारनि खे शांती ऐं नाम जो अंतर्मुख अची वञे थो, उन क़ुरान खे कुझु शांती मिले थी पई। न त जीअं ॿुढापो थींदो आहे त ज़ुबान में वधीक ॻाल्हाइण थींदो आहे, जंहिंजे करे क्रोध पैदा थींदो आहे। क्रोध जे करे नूंहं कढियो, घर वारी जी कढ हुई। डॉक्टर साहब खे चवनि था, डॉक्टर साहब में तो डॉक्टर हुया, पर रूहानी रहबर हुया। तंहिंजे धर्मपति खे बि बाबा पति जी ॾाढी कावर आहे, नुस्खो या दवा कान्हे जो शांति अमां हिते वठी अचे मूंखे हिते
त वरी कंदो मालिक छाकाणि त संत दुख खे खई जीव जो किरार कंदा आहिनि। धर्म पदवी खे थी स्वामी हलो कहिड़ो न वञंदा संतनि वटि सत्संग आहे। इंसान जो कंहिं मां रजोगुणी सुभाउ, कंहिं मां तमोगुणी, कंहिं मां सतोगुणी थींदो आहे। मज़े तो अचे तुझे काको डॉक्टर साहब कुर्सी आने तो राजस्थान ज़रा खुश आहिनि। घर में सुख आनंद आहे त डॉक्टर साहब खे चए थो साईं मूंखे क्रोध थी पियो आहे ॾाढो, सभु घर जा भाती मूं बेज़ार आहिनि। डॉक्टर साहब चए थो सारा पुछो थो पियो करे कैसे केतिरी कोशिशि कयां थो पर मूंखे आदत पई रहे क्रोध जी। निराश वञे क्रोध न कयां अहिड़ी का दवा ॾियो। जंहिं दवा त तोखे ॾियूं पर परे न करी पवंदो, ताईं परे न कंदुसि। कहिड़ो बि डॉक्टर होशियार हुजे जी परे नथो करे तो दवा फ़ाइदो न थिए। हितां पाणी में रंग मिलायो मगर मिठो न थींदो, जॾहिं खंडु विझी तॾहिं मिठो थींदो। असां केतिरा बि सत्संग चऊं त सत्संग में अची करे विवेक आहे मन विझायो त उहो सत्संग में कहिड़ो फ़ाइदो मिलंदो। तो पंहिंजे मन खे जाॻाइणो आहे। संसार में पैदा थियऊं, संसार में रहंदासीं, इहे असांजो मन सुतल परमात्मा जे पासे जाॻी थो त उहे बि रहनि था, उहे सदाई वाह वाह करे गुज़रान कनि था पिया। पंहिंजी मन सुतल आहे उहे हाय हाय करे गुज़रान कनि था पिया। ऐं पासे जे डॉक्टर साहब केरु गुज़रियो खंडु घोटे हुई सत तो बाबा जो मां सुबुह जे न मां पाणी गिलास आया पूरी वॾी पए परे विझाती टप बंदि ॻाल्हि टप जी थोरी ॻाल्हि ॻाल्हाए टप बंदि कराए गया दीदी इहे ॾींदो ताको पुरी वठी वरी छोकिरो जीअं सुबुह थिए तो पाणी सां गिलास वठी करे त जीअं हुनखे डस मिलियो आहे परे जो टप बंदि करे नुंहुं पुटनि खां थोरा छा खाईंदे शांति। जीअं नुंहुं पुछे थी घर वारी पुछे शांति चवनि तूं थोरो वरी ॻाल्हाए ॾिठो न ॻाल्हाइण जे करे ॿ टे भाॼियूं ऐं कोरा फुल्का प्रेम सां शेवा पियो कनि। काको खाई करे ख़ुशि थो थिए चए थो दिमाग़ तलाव ते वेठी वेठा पिया ॻाल्हाइण खे तूं ही प्यार बि कनि थियूं कयूं वॾी शेवा कनि थियूं कयूं इन संतनि वटि आनंद लॻो पियो आहे। जीअं सुभाणे थिए थी वरी सवेल ई पूरी वठी सघो थी टप बंदि तोरा छा खाईंदे टप बंदि। वेचारी नुंहुं प्रेम सां शेवा कनि ॿ टे सब्जियूं मेव वठी ॻाल्हाए थोरे खे छा वणंदो तो प्रेम सां शेवा कंदियूं रहूं। उहो सत पुरियूं जंहिंमां पूरतो सतनि पुरियूं पूरी तरह खां पोइ जेको क्रोध हुयो बिल्कुलु गुम थी वियो। छाकाणि त हिकिड़ो जेकॾहिं क्रोध करे थो पियो अॼु न ॻाल्हाईंदो त तो छा थी वेंदो। तूं डमर वॾो दुख सब्र में सभु चुप जे सवार कनि छा था कयो आहे। डमर मिटी हथ सब्र मिटी हथ त डमर खे पहिरें सब्र कयूं त डमर पाणी गुम थी वेंदो। जीअं पहिरीं जा साम्हूं माथे में सब्र कंदा आहियूं त असां प्रेम ॾींदा आहियूं त ॾिसंदा आहियूं त प्रेम पाण में तकड़ी वेंदी पर पोर्टल छा कंदो आहे जंहिं मां ब्रेक कंदो त कान का पेन सिर्फ़ु मन खे पढ़ाइणो आहे। मन खे फेर छा थी जेतिरो तूं संसार में रहणु चाहीं थो त निर्भरता जी माना इहा न आहे त चलो हथ जोड़ींदो रहो। निर्भरता जी माना आहे पाण में
उहे गुण पैदा करे ॿिए खे दुख न पहुचे। अॼु काके खे आनंद अची वियो आहे, 7 ॾींहं खां पोइ आयो आहे, डॉक्टर साहिब पुछी ॾे थो, यार तो तारा ख़ुशि आई, दवा खाइजो कयो, रोज़ घटियो आहे, चप बंदि सां नथो ॻाल्हाए। डॉक्टर साहिब चयो मां तोखे ॿुधाई, तूं बि मां कमु नथो ॻाल्हाए थो, अॼु मां तोखे चप खोल, मां को चप खे बंदि कंदे चओ। विराजमान हुआ, पोइ नांगा पसीअ करे चाहींदा संत जा उते हिकु नांगो पसी गुरू साहिब जॻंदी आहे, गुरू साहिब खे चिमटे सां उहो उतराए थो, हिकिड़ो सिर उतर थो ॾखण थो बसि ईअं खोटे थो, हिकिड़ो सिर उॾा वेठी करे संत जे आसर ते पए थो पियो। त बाबा रूप साईं चवंदा नांगा पसी जेका तूं सिंध ॾिसो त चए तूं सिंध कान्हे। सत्संग में इहा ॻाल्हि कयो, उहा जेका क्रोध आहे सिंध कढी छॾी। हिकु तुंहिंजो स्वागत कयो था, बसि स्वागत में असांजी कुझु कड़ी थी आहे कि पंहिंजी जीवन ठाहे उहो संत जो वचन खणी पंहिंजे जीवन में फेरो आणियो। छाकाणि त दर्शन कयो आहे छा साहिब असुल आदत मट वेझो ते साल आदतुनि में जे फेर जे न आई त सत्संग मूं कहिड़ो फ़ाइदो थियो। आदतुनि में फेर करे आई शराब पंहिंजा टका शराब पंहिंजो बदलो खीर थी मेरे मास या तो मास में बदलो मेवो खाए जेकॾहिं ॿी शिकन जी आदत आहे तो उसी तरह दरबार साहिब में वञूं त जेसि ताईं जीवन में फेरो न वञंदासीं, आदतुनि में फेरो न वञंदासीं त असांखे सुख न मिलंदो। त संतनि जे संग में इहो असांखे सिधो खपे त कर्म करण में बि आज़ाद आहे, करने का माने का जाने का इसमें शक्ति है। चाहे तो सत्संग में अचे, चाहे तो ॿार मिले, चाहे तो मेवो खाए, चाहे तो मांस खाए, चाहे तो शराब पिए, चाहे खीर पिए, इन्हें हथ में आए। पर याद रखो जीते तुम शराब पी करे भोग भोगा तो आनंद अचे थो, पर शराब आनंद नथो अचे, पर शराब हिनखे भोगे छॾे थो। छाकाणि त जेका ॾिसूं था असांजे कोल्प में ईंदा आहिनि, इहे कुकरनि जा जूस ॾिसंदा आहिनि, शराब ॾिसो आहे त उन एतिरो ॾाढो घेरो आहे न, उहो गरम शयुनि जे घेरे जो खानो ख़राब थी वञे थो। कामण वारा ऐं कुकरनि खे ख़राब करे या टीवी वारा घणा कोल्प में ईंदा आहिनि। न को कोई सॼी हवा आहे, सॼी हवा आहे त उन हवा जे करे संतनि जो सत्संग करे पढ़ करे उहे जवान जेके अचनि था बीमार वीचारा सुंदर जा असां ख़ुशि थींदा, जयकार मनाईंदा वञनि था। बोल बाबा कोई जी कर्म न आज़ाद आहे, पाण खे दया करे संत सदाईं दया कनि था। जेकॾहिं असांजे अचनि घर में न रखूं, ॾेर सां प्यार करे, भाउ भाउ सां प्यार करे, ससु नुंहं सां प्यार करे, नुंहं ससु सां प्यार करे, त असांजो घर जेकर आनंदमय थी वेंदो। पहिरीं ॻाल्हि मिठो ॻाल्हि, ॿी ॻाल्हि इंतज़ार थो रख, ॿी ॻाल्हि जेका आहे ॿियनि खे सुख ॾियणु, पाण खे दुखी करे ॿियनि खे सुख ॾियण जी कोशिशि कयूं। लेकिन जिन में असां संतनि जी महिमा ॻाल्हियूं था पिया, इन्हनि ॿियनि खे हिकु आनंदमय थी वेंदो। पहिरीं ॻाल्हि मिठो ॻाल्हि,
गाल इंद्र रातो रख ती गाल जेका आहे ॿियनि खे सुख ॾियण पाण खे दुखी करे ॿियनि खे सुख ॾियण जी कोशिशि कयूं लेकिन जिन में असां संतनि जी महिमा कयूं था पिया इन ॿियनि खे सुख ॾिनो आहे सुख चाहो त सुख ॾियो सुख वठण जी शइ न आहे सुख ॾियण जी शइ आहे तूं ॿिए खे सुख ॾियण जी कोशिशि कर तोखे दुख न मिलंदो ॿिए जो मान कर तुंहिंजो अपमान करे न थींदो तो पाण इहा सुख ॾियण जी आदत ॾिनी अॼु घर में भाती आहिनि 4 ॿार आहिनि सुबुह जो अचे नमो हर कंहिं ॿिए पासे आहे मूंखे ही न मिलियो मूंखे ही न मिलियो हर को कार वेठो आहे पाण खे सम्झाऊं त तो छा ॾिनो आहे मां पाण खे इहा ॻाल्हि पुछूं तो छा ॾिनो आहे त असां थोरो शांति वेंदो त जेकॾहिं तूं सुख ॾियणु चाहे थो सुख मिलंदो सुख संसार जेको आहे न सला तरीक़ा खेल है भला 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 भली तरलो माना भले कंदे सां भलो तूं न थींदो भलाई जा ॿार ज़रूरु तोखे ॾींदो ॿिए सां भलाई कंदासीं सिक ॾींदासीं सिक मिलंदी प्यार ॾींदासीं प्यार मिलंदो सुख ॾींदासीं सुख मिलंदो सुठाई सां संगत की ॻाल्हि चवनि था पाण खे दुखी करे ॿियनि खे सुख ॾियो जेकॾहिं इहे ॻाल्हियूं असां हिते त हटायूं थिए त असांजी जीवन आनंदमय थी वेंदी ऐं सचो सुख मिलंदो ऐं सची सुंदराई असां संतनि खे एॾो मान ॾियूं था शेवा कयूं था पिया सची शेवा उहा आहे वॾ भाउ बि जन खां जानो हर की गुणगार संत का सर्वद भागी पाए संत की सेवा नाम संत का सर्वद भागी पाए एतिरी त यादि कयूं था भाग वॾ भागी आहियूं संग में वेठा आहियूं मथो जेका ॻाल्हि यादि रखी आहे उहा पढ़ूं नथा संत का सर्वद भागी पाइए संत की सेवा नाम जाई संत जी सेवा मोर केतिरो वक़्तु तूं सत्संग ॾे थो केतिरो तूं रात रखियो आहे केतिरो तूं कम में आदत फेर फेर कई आहे इहा जेकॾहिं तूं शेवा कई अथई तूं वॾ भागी आहीं तूं ॻाल्हि सारी पुछां साईं ममता तूं अॼु ख़ुशी आहे त सभिनी जो दर्शन करे ऐं आनंद थियाऊं भॻवान करे संत जे पासे संत जे पासे प्रेम सदाई वधंदो रहे प्रेम साईं खे जयकार लॻायो गुरू नानक तो साथन घर घर में वो अचे नकरो ॾेई करे छॾियूं ॿी ॻाल्हि जेका आहे सुख ॾियण जी कोशिशि कयूं ॿी ॻाल्हि जेका ज़रूरी आहे जीवन जो मक़सदु आहे प्रार्थना करणु घर घर में असां सफ़र संत आशाराम चए थो त हिकिड़ो टिकेट कमरे मां बीहे थो त 7 ॼणा वेठा आहिनि त उन 7 ॼणनि खे साॻी ज़हर असरु करे नथो थिए दरेक चए थो भाई हिकिड़ो टिकेट ज़हर जो असरु करे सघे थो 5-7 ॼणनि ते जेकॾहिं असां कमरे वेही करे भॻवान जी धुनी लॻायूं त पोइ उहा छा नाम जी धुनी जेका आहे 5-7 ते असरु नथी करे जेके शराब जीवन बर्बादी करे सघे थो त नाम जो सुठो जीवन आबाद करे सघे थो तो 2 मिंट गॾिजी करे पाण आदत विझण लाइ जेको आत्मा जो आवाज़ आहे उहो कहिड़ो बि तव्हां मंत्र कयूं पहिरियों ओम आहे ओम नमः शिवाय पहिरियों ओम नमः नारायण पहिरियों ओम नमः भगवत सेवा पहिरियों ओम गायत्री मंत्र पढ़ो त ओम उहो ओम अखर जेको आहे न उहो आत्मा जो अनादि आवाज़ आहे उन ओम अखर खे गुरु नानक साहिब वरी हिकु ओंकार जेको लाॻापो रखे थो ओम
पान मार्ग में जल लाभ मिलता गदी जी थोड़ी करूं तेरा उतार जमुना गाकर पटे से बुधाए तो पता के जोड़ो बुधाए मोकलो तो दातू प्रेम से गदी चाहो हरिओ देखो बाल संबोधन ईंदड़ आहे हिकिड़ो रंग भॼन ॿुधाए गॾु करे हिकिड़ो भॼन चओ प्रेमी बन कर प्रेम में भगवान के गुण गाया कर मन मंदिर के दाखला जारू रोज लगाया
शांति वेठिया कुटुंब टाइम थोरो शांति था चलो महाराज ये पार के पास थी रहा जे मथो जो असांखे सुंदर आदेश ॾेई ऐं जुक्ति सां असांखे पंहिंजो कर्म सेखारूं था पहिरियों आयल सारी संगत देसी परदेसी पहचान माताओं खे नमस्कार अचल ॿुधाई अवे भाग संगत जानी सत्संग नालो ई उन जा जंहिंमें ज़मीर जागी कोई ज़मीर जागंदो आहे ज़मीर वारनि वेठो इंसान गैरत ईंदी आहे गैरत वारनि वेठो अॼुकल्ह सत्संग थी आहे मनोरंजन हज़ार रुपया पाण बर्बाद कयूं था मिले कुझु कोन्हे हाणे एतिरो असांजो कार्य थी आहे एॾा मिशन विकारनि में पंहिंजे ख़र्च वधाया आहिनि जो हाणे लाटरी ज़िंदगी गुज़री आहे महीने लिखणी आहे लख रुपए लाठी 70,000 में 30,000 पहिरियों घाटो हाणे पैसा 70,000 थी विया घर अच भाग भरी टाक पई वॻो 15,000 महिनत करे कमाया कणपण धीअर खे ॾींदो चांहि खाराईंदो 70,000 फुके जी 1,00,000 लख रुपए ॾियणो अथसि वरी ॿी लाटरी खणंदो हाणे 4-5 लख रुपया लाटरियूं खणी 1.5 लख रुपए पहिरियों ई घाटो आखिर पोइ पधरो थींदो न चयो सोनी बंदि पियो कन छॾे असां हिंदू नालो उनजा जेको बुराइनि खे दूर करे असां पिराइनि खे अपनाइण वारा हिंदू पैदा थिया सचो सुख मिलंदो आहे संतोष में दुनिया में सुखी उहो आहे जंहिंखे संतोष आहे दुनिया में दुखी उहो आहे जंहिं क्रोध आहे दुनिया में चले पियो जंहिंखे काम जी वासना आहे काम जी वासना छा खोजा वेंदी आहे आयाशम असांजे घर वारी शादी मिली आहे घर खे सींगारण वास्ते देवी आहे उन में असां कहिड़ी ॿुधी रखी आहे घर घर में नर्क पढ़ंदी आहे गृहस्थ आश्रम ऊंच आश्रम आहे इन आश्रम ते सभु आश्रम पढ़नि था मगर जे घर में कोन आहे प्यार प्रेम कोन्हे त नर्क पढ़ंदी आहे देवालो कर लाइ इधर उधर ते बीठा नी हिकु दुकानदार 20 दुकान में पैसा दो जुमे जो हुनखे ईंदो ॿिए खे ईंदो ख़र्च बचाईंदो ज़िंदगी गुज़री विया पेट मनियो आहे केॾो खाधो आहे पेट बुखियो आहे ज़ुबान फिकी आहे तव्हां चाहियो साईं जी कृपा वसे संतनि जी रहमत वसे साईं तव्हांखे आंदो आहे त इहा आदेश मञियो जब तुम आए संसार में जग से तुम रोए ऐसी करनी कर चलो तुम हसे कहिड़ी आलीशान दरबार कहिड़ो आलीशान आस्थान साईं तुंहिंजे लाइ कहिड़ा सतगुरू करे साईं तुंहिंजे लाइ पर जंहिं खे मञियो न पीउ मां खे मथो टेकियो चओ न मञियो पोइ मदद कहिड़ी आहे थोरो ध्यानु ॾियो 3 मिंट न वास्ते फ़र्क़ु साफ़ ॿुधाइणो हूंदो आहे अॻे साबुण तेल लासे पोइ सर्फ आई साबुण वियो वरी मशीन अची वियो त छॾो नर्स घुमाए पंहिंजो पार कपिड़ो साफ़ वरी मशीन में रखियो सुकाइण वारो खानो छॾो त कढी विझ कारे ते कहिड़ा सुख था खपे सियाणा आहियूं न चरिया टे पाण शराब जो पाणी
शर माना शैतानी आप माना पानी शैतान के घर में तो शैतान खाई तो शैतान खाते जैसे तू कर्म शैतानी तो करे तू शैतान जैसे इंसान तो कर्म करे तू इंसान हैवानी कर तो करे तू हैवान जैसे बेवजह तो कम करे तो मैं साईं में को फर्क हो रही जे मां खीर पिए सो खीर पिए दंद सोना लगन दाना सब के वण पीअण सां दिमाग में तारा घरवारी पे घरवारी का मर्द पिए तो मर्द का पुट पिए तो प्राण में का हाणे ॿार कमज़ोर या कमज़ोरी कानो आई घरे आयाश सुजानपुर शहर मां तव्हांखे मञण थो पिया इहे विकार जीअं ख़र्च वधंदो तीअं पाप कंदे जेॾो बि ज़ुबान खाए ॾह ताम खाओ सिर्फ़ु 2 मिंटनि जो ज़ाइक़ो आहे ज़ुबान खाधो लथो ज़ाइक़ो ख़तम जेतिरा कर्म खाधा कजे ओतिरी जान कर्म रहंदे जहिड़ो अन्न तेरो जहिड़ो देर तेरो जहिड़ो अन्न तेरो जैसा कर्म वैसा वैसा जहिड़ी करणी नानक शाह चौथ करणी परवान क्या हिंदू क्या मुसलमान तो सुजानपुर शो शान साहित्य ने कृपा वठे जेता ही विकार को आज़ाद डाली बोले बाबा रूप जने साहिब की बोल बाबा रूप जने साहिब की बोले बाबा साहिब की जय बोलो बोलो जय समाना साहिब की जय बोल बाबा रूप जने साहिब की जय बोलो समाज निवारे साहिब की जय बोलो बोलो जय समाना बोलो बोलो जय समाना समाधि वाले साहिब की जय छोड़ो